मटियारी में केले जे बाग मां नौजवान नारी जो लाश हथ अचण वारो मामलो। नारी जे क़त्ल केस में पुलिस कुछ गिरफ्तारियों करण जी दावा कई आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवीद खासखेली मूजिब जेल में आज़ाद थी आयल आशिक तरफा मुलाकात बहाने घुराए नारी के क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस इल्ज़ाम हेठ आयल जवाबदार जी गिरफ्तारी लाइ केतिरनि हंधनि ते छापा हया, जंहिं दौरान ॿिनि औरतुनि समेत पुलिस 7 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो आहे। डीएसपी ऐं एसएचओ मटियारी मूजिब मामले जी जांच शुरू करे ॾिनी आहे, जंहिंमें इब्तिदाई तौर ते असांखे छोकिरी जो मोबाइल फोन बि हथ अची वियो आहे, जॾहिं त नारी जो पीउ जेको अगवा थियण वारी ॻाल्हि करे रहियो हो उहा कूड़ी आहे। पुलिस कुछ गिरफ्तारियूं कयूं आहिनि। जल्द असल जवाबदार खे गिरफ्तार कयो वेंदो। लाहौर हाईकोर्ट में वकीलन जो लाइसेंस मुअत्तल करण खिलाफ हैदराबाद में 2 कलाकनि ताईं अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जीएम चांडियो मूजिब सिंध बार काउंसिल जे सर ते हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन अदालती कार्रवाई जो बाइकॉट करे छॾियो। हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी जो चवणु आहे त हाई कोर्ट जे जज वकील खे सिंधी टोपी पाए अचण ते एतराज़ कयो। जज खां सिंधी टोपी ते एतराज़ जी उम्मीद नथी रखी सघिजे। अल्ताफ सचल ऐवान चयो त लाहौर में वकील जो लाइसेंस मुअत्तल करे 6 महीननि जी सज़ा ॿुधाई वई। लाहौर ऐं सिंध हाई कोर्टनि जे मोज़िज़ जजनि खे अहिड़ियूं हरकतूं ज़ेब नथियूं ॾियनि। कोटडेजी टाउन जो सुहिणो शहर कोट बंगलो गंदगी सबबि पंहिंजी सूंहं विञाए वेठो। शहर में गंदगी नालियुनि जो गंदो पाणी शहर में दाख़िल थियण सबबि शहरी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिब कोट बंगलो शहर में हर तरफ़ गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि। स्कूली ॿारनि एहतजाज कंदे चयो त स्कूल वेंदड़ रस्तनि ते बि गंद किचिरे जा ढेर आहिनि, पर इंतज़ामी अमलदार को नोटिस वठण लाइ तयार कोन्हनि। तंगवाणी में मुखवी मसरूर अहमद बखराणी ऐं मोहम्मद बख्श लाशारी जी बाज़ियाबी लाइ ठुल कंदकोट इंडस हाईवे मांझी स्टाफ वटि टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो। गाॾियुनि जूं कतारूं बीहजी वयूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मेहताब मलिक मूजिब शहरी इतिहाद जे कारी किफ़ायतुल्ला खोसो, रहमदिल लाशारी, रबडिनो मलिक, मुश्ताक बखराणी ऐं मुजीब बाजकाणी जी अॻवानी में लॻल धरणे में वॾे अंग में शहरनि शिरकत कई। अॻवाणनि चयो त मुखवी मसरूर अहमद बखराणी ऐं मुखवी मोहम्मद बख्श जे अगवा जो केस बि दाख़िल न कयो आहे। मुज़ाहिरीन घुर कई त ॿिन्ही मुखवियुनि खे बाज़ियाब कराए घर में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। मलकानी शरीफ वेझो प्राइमरी स्कूल में उस्ताद मुक़रर न थियण सबबि मुस्तक़बिल जा मेमार तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। ॿारनि हथनि में प्ले कार्ड खणी तालीम खाते जी नाजाइज़ी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर आज़ाद रिबारी मूजिब ॻोठ करीम बख्श चांडियो जे प्राइमरी स्कूल में उस्ताद मुक़रर न थियण ख़िलाफ़ मासूम ॿारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॿारनि ज़मीर चांडियो, खेमचंद कोल्ही, नंढड़ी हाकिमज़ादी चांडियो ऐं ॿियनि दाहींदे चयो त स्कूल में उस्ताद मुक़रर न हुअण सबबि संदनि तालीम मुतासिर थी रही आहे, पर तालीम खाते जी कंहिं बि अमलदार नोटिस न वरितो आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट खां मुतालबो कयो त ॻोठ करीम बख्श चांडियो जे स्कूल में उस्ताद मुक़रर करे संदनि तालीम तबाह थियण खां बचाई वञे।